नज़री प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आहियां असद मुमताज़ रेड। अॼु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PTM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जे विच में टेलीफोन राब्तो थियो आहे। उन में सेनेट जी चूंडूं ऐं लॉन्ग मार्च जे हवाले सां मुशावरत कई वई आहे। PTM मूजिबि लॉन्ग मार्च जूं तयारियूं मुकमल आहिनि ऐं हीअ का लॉन्ग मार्च हूंदी उहा को हिकु अधु ॾींहं लाइ न हूंदी, बल्कि इहो धरणो हूंदो जेको ओसि ताईं बरक़रार रहंदो जेसीं ताईं हुकूमत जे ख़ात्मे जो ऐलान न पियो कयो वञे। अॼु हिकु प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाईंदासूं त PTM कहिड़े नमूने एॾो तमामु वॾो धरणो ॾियण लाइ तयारु थी आहे। गॾो गॾु ॻाल्हाईंदासूं त सिंध में अपोज़िशन लीडर हलीम शेख जा प्रोडक्शन आर्डर जारी न करणु ऐं अॼु हलीम शेख जो इहा दावा त हुनजे कमरे मां नांग निकितो आहे, इहो पिणु इल्ज़ाम मिलियो आहे त इहो नांग वफ़ाक़ी सिंध हुकूमत पई मरे ऐं मुराद अली शाह ख़ासि करे हुन नालो खयों आहे त मुराद अली शाह इन तरह जूं साज़िशूं पियो करे। हाणे साज़िशूं कहिड़ियूं पियूं थियनि इन ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासूं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध जो सूबाई वज़ीर जनाब नवाब तैमूर टालपुर साहिबु। टालपुर साहिबु प्रोग्राम में भलीकार। टालपुर साहिबु मुंहिंजो आवाज़ु अव्हां ते अचे पियो? जी दादा मूंखे अचे पियो। अच्छा टालपुर साहिबु सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त हलीम आदिल शेख चए थो त उनजे कमरे में अव्हां नांग मोकिलियो आहे, सो बि 4 फुट जो आहे, कारो आहे, अहिड़ी साज़िशूं सिंध हुकूमत पई करे? दादा नांग खे नांग छा कंदो? आउं सम्झुसि कोन नवाब साहिबु। हलीम आदिल शेख साहब वटि जी नवाब साहिबु हलीम आदिल शेख चयो त हुनजे कमरे में नांग निकितो आहे, सो बि 4 फुट जो आहे, कारो आहे, सिंध हुकूमत इहा साज़िश पई करे। साईं हाणे हिकिड़ी शइ था ॾिसो, हलीम आदिल बि 4 फुट जो ऐं नांग बि 4 फुट जो। हाणे इहा ॻाल्हि मूंखे सम्झ नथी अचे, ऐं हिकिड़ो नांग ॿिए नांग खे भला छा थो करे सघे? इहो सॼो जेको आहे ड्रामो रचायो वियो आहे। असांजी तमामु सख़्ती सां सिक्योरिटी ॾिनल आहे हलीम खे, ऐं हलीम जे कमरे में सॼी इन्वेस्टिगेशन हले पई। आरिफ साहब खे असां हिकिड़ो सीनियर DIG लेवल जो पुलिस ऑफिसर आहे विद अ वेरी गुड रेपुटेशन, असां हुनखे इन जी इंक्वायरी ॾिनी आहे ऐं इंशाअल्लाह ताला विदिन 48 आवर्स असां हर शइ तव्हांजे साम्हूं प्रूफ समेत रखी छॾींदासूं। जेका इनिशियल इंक्वायरी मां कराई आहे उन मुताबिक़ हलीम आदिल जे कमरे में तमामु सख़्तु सिक्योरिटी आहे। हुते रुगो उन खे असां इहा परमिशन ॾिनी हुई सिंध पुलिस त हो पंहिंजे घरां मानी घुराए खाए सघे थो, जंहिंजो हुन नाजाइज़ फ़ाइदो खणंदे इहो ड्रामो रचायो पंहिंजे ई थैली में, जंहिंमें हिनजी मानी, हिनजा कपिड़ा, हिनजा सामान, उन में पाण इहो इम्पोर्ट करायो वियो आहे नांग, ताकी हे ड्रामो रचाए ऐं असांखे डिॼारे सघे, असांखे धमकाए सघे ऐं हिनजो ग़लति फ़ाइदो खणी सघे। पर मां चवां थो सगोरियूं कोर्टूं अकुलमंद आहिनि, तमामु होशियार आहिनि, हो हिन ड्रामाई जा ड्रामा सम्झी हुए, इन करे उनखे वापसि मोकिले छॾियो हो। पर इनडायरेक्टली तौरु अव्हां बि इन ॻाल्हि जो इतराफ़ कयो था पिया त नांग हुयो, पोइ हुन इम्पोर्ट कयो या हुतां निकितो, पर नांग हुयो? जी मां तव्हांखे चयो नांग जे मथां कॾहिं माण्हू नांग न उछलंदो। असांखे जे अहिड़ो कुझु करिणो हुजे हा त इलाही बहितर तरीक़ा आहिनि। असां नथा चाहियूं, असां त चाहियूं था जल्दी हिन मां असांजी जान छुटे हितां ऐं पंहिंजो वापसि पंहिंजे घर लागो थिए। असांखे को शौक़ु कोन्हे हिनखे सरकारी ख़र्च ते रखण जो। पहिरीं तमामु घणा ख़र्चा आहिनि सिंध सरकार जे मथां अहिड़नि चोरनि धाड़नि ऐं लैंड ग्रैबर्स जा। असीं चाहियूं था वधि में वधि पंहिंजो सेंटेंस पूरो करे घर वञे। नवाब साहिबु इहो पहिरियों दफ़ो न आहे, उनखां अॻु में बि हुन संगीन इल्ज़ाम लॻायो त सिंध हुकूमत उनखे मुर्तज़ा भुट्टो जीअं क़तल कराइणु चाहे थी पई। इन तरह जा इल्ज़ाम उहो लॻाए चुको आहे ऐं उहो चए थो पियो त मूंखे जेका सिक्योरिटी आहे उहा सिक्योरिटी बि सिंध हुकूमत वापसि करे ॾिनी आहे। उनखां पोइ मलीर वारो वाक़ियो थियो आहे। अवां नथा सम्झो त हीउ मामिलो जेको आहे उहो एॾो आसान न आहे? तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया, हाणे इहा ॻाल्हि त सॼे सिंध जे बच्चे खे ख़बर आहे त इहो ड्रामाई माण्हू आहे, पहिरें नंबर जो ड्रामेबाज़ आहे। हे असल में सियासत जे बजाय जे हलियो वञे हा मां सम्झां थो ड्रामेबाज़ी एक्टिंग जे फील्ड में, त मां सम्झां थो तमामु सुठा ज़बरदस्त ड्रामा मिलनि था ऐं हे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो मां सम्झां थो त शोज़ करे हा, वॾो ज़बरदस्त एक्टर आहे, पर ग़लति फील्ड में अची वियो आहे। इन करे हाणे थोरी हिनखे तकलीफ़ूं थियनि पियूं। न त हिनखे ॻाल्हाइण जो तरीक़ो, न हिनखे का तहज़ीब, न हिनजे माउ पीउ हिनखे ॿुधायो आहे त नेशनल चैनल्स ते माण्हुनि जा लाइ कहिड़ा लफ़्ज़ ऐं कहिड़े नमूने लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियो, इहे सभु शयूं हिन में लैकिंग आहिनि। जेसिताईं ॻाल्हि आहे इलेक्शन जी, त हे ॻाल्हि त तव्हां वटि मौजूदु आहे, मीडिया ते तव्हां वटि मौजूदु आहिनि क्लिप्स जिते हिन जे हमराह फायरिंग कनि पिया, माण्हुनि खे कुटनि पिया। ऐं इहो फॉर द फर्स्ट टाइम थियो आहे त न्यूज़ एंकर्स ऐं पंहिंजो जेके हुते ऑन द स्पॉट मौक़े ते जेके न्यूज़ रिपोर्टर्स आहे, हुननि पाण डिमांड कई त जेके हरकतूं हिन कयूं आहिनि असांखे गोलियूं लॻी सघंदियूं ऐं इन खे सिंध पुलिस खे गिरफ़्तार करणु खपे ऐं इनखे प्रॉपर सबक़ सेखारणु खपे।
हाणे चऊं था सेनेट जे चूंडुनि ते त हाणे हलीम आदिल शेख वारो मामिलो त तव्हां चओ पिया त तव्हां पाण इन्वेस्टिगेशन बि कयो पिया, जेसिताईं उहा इन्वेस्टिगेशन जी रिपोर्ट ईंदी 48 कलाक जो अल्टीमेटम ॾिनो आहे, इन्वेस्टिगेशन जी रिपोर्ट ईंदी त पोइ हुन ते असां वरी तफ़सीली ॻाल्हाईंदासीं बि। सेनेट जे चूंडुनि जे हवाले सां पीपल्स पार्टी ख़ासि करे मुराद अली शाह दावा पियो करे त उहे सरप्राइज़ ॾींदा, कहिड़ो सरप्राइज़ हूंदो नवाब साहब अवां जो? साईं जिन सीएम साहब सही चवनि था त सरप्राइज़ ॾींदा, पर हाणे मां सम्झो सरप्राइज़ रहियो न आहे, हाणे ॻाल्हि खुली वई आहे, द कैट इज़ आउट ऑफ द बैग। अवां जे ॾिसंदा त हाणे हिननि जा पंहिंजा MNAs अची ओपनली वेही इहा ॻाल्हि चवनि पिया त बाबा असां हिननि जे कैंडिडेट्स खे, हिननि जे ATMs खे वोट न ॾींदासूं। तव्हांजे ॾिसंदा केतिरा MPs अवां सां राब्ते में आहिनि? सिंध हुकूमत जा केतिरा MPs अवां सां राब्ते में आहिनि? मां ग़लति ॻाल्हि न कंदुमि, तमामु घणा MP असां राब्ते में आहिनि, पर उहो राब्तो इन लाइ कोन्हे त असांखे वोट ॾींदा। हुननि जो इहो आहे क्लेम त असां इन्हनि ATMs खे वोट कोन ॾींदासूं, पोइ असां वोट न ॾियूं, पंहिंजो वोट ज़ियान कयूं, या थी सघे थो असां अचूं ई न वोट ॾियण लाइ, हुननि जो इहो चवणु आहे। पर असांजे प्रोग्राम में PTI जा अॻुवाण ते बार बार दावा पिया कनि तव्हां पीपल्स पार्टी जेका आहे सिंध हुकूमत पैसनि जा भरियल थेला खणी घुमाईंदी पई वञे। अॼु त इमरान ख़ान बि अॻु ॻाल्हि कई आहे त मंडी लॻी चुकी आहे ऐं असांजे MP असांजे मेंबरनि खे ॿियनि मेंबरनि खे ख़रीदण वारो सिलसिलो जारी आहे। अवां ते तो इल्ज़ाम पिया लॻाइनि तव्हां उन्हनि जा मेंबर ख़रीद पिया कयो। साईं इल्ज़ाम लॻाइण में छा, इल्ज़ाम जेतिरा चाहे लॻाए सघनि था, छो त हे पाण वीक विकेट ते अची विया आहिनि, हिननि सभु पंहिंजे ATMs खे मथे वठी आहिनि। तव्हांखे मां थोरो ॿुधायां त जेको इमरान ख़ान डर्मेटोलॉजिस्ट आहे, जेको स्किन जो डॉक्टर आहे, जेको बूटॉक्स सर्जरी करे उनखे नौजवान रखे थो, डॉक्टर ज़रका, उहे बि अची विया आहिनि सेनेट में टिकट जे लाइ, टिकट जे थ्रू वञे PTI जे। अच्छा, हिननि जो ॿियो जेको आहे हेयर स्पेशलिस्ट आहे डॉक्टर हुमायूं मोहम्मद, जेको वार जी बैटिंग कंदो आहे, उहो बि अची वियो आहे सेनेट में एज़ अ सेनेटर जी सीट तां। पिंकी पिरनी साहिबा जूं दोस्तूं बि अची वियूं आहिनि सेनेट में। सलीम ख़ान मशहूर जेको हिननि जो कॉन्ट्रैक्टर आहे, इलीगल बिज़नेस कंदो आहे सिगरेट्स जो, उन्हनि खे हिननि टिकट ॾिनो आहे। हिननि जो जेको ख़ासि बूट पॉलिश ख़ासि चमचो ख़ान अवां लाइ कहिड़ो, अवां वटि कहिड़ो क्राइटेरिया आहे मेंबर्स लाइ सेनेट जे चूंड सेनेट जी टिकट ॾियण लाइ? पीपल्स पार्टी वटि कहिड़ो क्राइटेरिया आहे? असांजो बोर्ड वेठो हो ऐं असांजे बोर्ड वेही जेको आहे सो 113 एप्लीकेशन्स वरितियूं। उन मां जेके सीनियर मोस्ट लॉयल तरीन माण्हू हुआ पीपल्स पार्टी जा जियाला, उन्हनि में शेरी रहमान जो नालो आहे, उन में डॉक्टर फारूक H नाइक जो नालो आहे, उन में जाम मेहताब डहर जो नालो आहे, उन में सभु उहे नाला जिन्हनि में तव्हां को बि फॉल्ट कढी नथा सघो। तव्हांखे हुननि मां का फॉल्ट मतिलबु सिंध जे माण्हुनि खां हिकिड़ी अवां खां हिकिड़ी त शिकायत आहे सिंध जे माण्हुनि खे, तव्हां सिंध जे माण्हुनि खे टिकटूं नथा ॾियो, अवां ॿियनि सूबनि खां वठी हिते उन्हनि खे टिकटूं ॾियो पिया, जेको सिधी सही सिंध जे आइनी हक़नि जी लताड़ आहे। फारूक नाइक कराची आइट आहे, पलवेशा खान पंहिंजी ज़िंदगी जो हिसो पंजाब खां, हू चकवाल बॉर्न आहे, उनजो वोट हुते दाख़िल आहे, उनजे शनाख्ती कार्ड ते एड्रेस हुतां जी आहे, हिकिड़ो ॾींहुं अॻु में वोट हितां दाख़िल थी कराए अवां हुनखे सेनेट जी टिकट ॾेई छॾी। नवाब साहब मुंहिंजो आवाज़ु अचे पियो अवां ताईं? नाज़रीन, असांजो राब्तो मुनक़िद थियो आहे नवाब तैमूर टालपुर साहब सां। जीअं ई असांजो राब्तो बहाल थींदो त असां उनखां इहो सुवाल ज़रूरु कंदासूं त आख़िर छो पीपल्स पार्टी वटि फ़क़ति इहो क्राइटेरिया आहे त फ़क़ति उनजी पार्टी जो हुजे, सीनियर हुजे, उनजी पार्टी सां लायल हुजे, जॾहिं त सेनेट जो हुजण, सेनेट आहे इन करे त उते सूबनि जी नुमाइंदगी हुजे ऐं उतां जो सूबे जो हिकु माण्हू आहे उहो ई उते न सिर्फ़ु सूबे जी नुमाइंदगी करे बल्कि सूबे जे आइनी हक़नि जो तहफ़ुज़ बि करे। हाणे अगरि ॿियनि सूबनि जा माण्हू अची सिंध मां सेनेटर मुंतख़िब थींदा त पोइ उहे सेनेट जे अंदरि सिंध जी कहिड़ी नुमाइंदगी कंदा, कहिड़ो केस विड़ी सघंदा, इहो हिकिड़ो सवाली निशान आहे। ऐं इहो सिर्फ़ु पीपल्स पार्टी लाइ न आहे, ॿियनि सूबनि सां बि असां ॾिसूं था पिया त ख़ासि करे पंजाब में असां ॾिसूं था पिया त नून लीग बि इहा प्रैक्टिस रखी ऐं नून लीग पंहिंजा खोड़ सारा सेनेटर्स जेके आहिनि उहे पंजाब मां चूंडाए जिन जो पंजाब सां तालुक़ु न हुयो। इहो उन सूबे जे आइनी हक़नि जी लताड़ आहे जेके सियासी पार्टियूं कनि था पिया। हिते वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नज़री प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार 10 मालियाती अवार्ड लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। गुज़िरियल ॾींहुं
वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि इजलास थियो। उन में सिंधी वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत 4 सूबनि जे नाणे वारनि वज़ीरनि शिरकत कई। हाणे इख़्तिलाफ़ जेकॾहिं इहे बरक़रार ई रहिया ऐं उहे इख़्तिलाफ़ कहिड़नि इस्मनि ते आहिनि, जेकॾहिं इख़्तिलाफ़ बरक़रार रहिया त पोइ इन जो हल छा थींदो ऐं केतिरा इम्कान आहिनि अगरि 10 मालियाती एवार्ड बि अगरि 9 मालियाती एवार्ड जीअं उहो मुलतवी थो थिए त पोइ उनखे सूबनि खे केतिरो नुक़सानु थींदो या वफ़ाक़ खे उन में केतिरो नुक़सानु थींदो, इहो ॼाणींदासीं। इन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे नाले वारे मुआशी माहिर ऐं अॻूणो सेक्रेटरी जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब। फज़लुल्लाह कुरैशी साहब, प्रोग्राम में भली कार। अच्छा कुरैशी साहब, इहो ॿुधाइजो त कहिड़ा इस्म आहिनि जिन्हनि ते हिन वक़्तु ताईं डेडलॉक बरक़रार आहे वफ़ाक़ी सूबनि जे विच में? बेसिकली त पहिरियों त अञा टर्म्स ऑफ रेफरेंस ई फाइनल कोन थिया आहिनि। बिल्कुलु, छाकाणि जो फेडरल गवर्नमेंट पंहिंजे टर्म्स ऑफ रेफरेंस में कुझु अहिड़ियूं शयूं विझणु घुरे थी पई जंहिंमें हो पंहिंजो ख़र्चु बचाए सघनि। इन जो बैकग्राउंड इहो आहे त जॾहिं अवार्ड आयो जी, त 42% जेको आहे सो सूबनि ॾे फ़ैसिलो थियो त 42% मर्कज़ खणंदो डिविजिबल पूल जो, 47% सूबा खणंदा जी। ऐं जॾहिं इहो अवार्ड अची वियो त तंहिंखां पोइ जीअं जेका बि गवर्नमेंट आई अवार्ड खां पोइ तंहिं पंहिंजो इन ते ॾिसणु शुरू कयो त इन मथां असांजी पूरत कोन थी पए पई। बिल्कुलु, हिन खां पोइ जॾहिं हीअ गवर्नमेंट आई, अॻी जेका गवर्नमेंट इवन नवाज़ शरीफ़ वारी पुराणी गवर्नमेंट में बि हिननि जो इहो ख़्यालु हो त असां पूरत कोन थी सघंदी, इन करे त नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट इन वधीक इंसिस्ट कोन कयो। हिन गवर्नमेंट नई गवर्नमेंट आई, हिननि इंसिस्ट कयो, पर हिननि वरी उथंदे ई इहो चयो त बाबा हाणे जेको इहो था कयूं त असां कुझु ख़र्च जेके से फेडरल गवर्नमेंट जा ट्रांसफर था कयूं सही, डिविजिबल पूल मां या सूबनि जो, ख़ुसूसन डिफेंस ऐं जेका पंहिंजो डेट रीपेमेंट आहे, ठीकु है, इन ते जेको आहे सो सख़्तु रिएक्शन थियो। उन वक़्तु ई उहे TOR यकदमि जेके से रिजेक्ट करे छॾिया, ख़ुसूसन सिंध ऐं ऑब्वियसली ॿियनि सूबनि बि। छाकाणि जी जो जी, जेकॾहिं को बि सूबो इन फार्मूला में जेकर तव्हां डेविएशन कंदव, माना डिविजिबल पूल में जेकर तव्हांजो हिसो घटिबो त वॾे में वॾो नुक़सानु पंजाब जो थींदो। अच्छा, छाकाणि पंजाब डिविजिबल पूल में जेको आहे सो 51.74 माना तक़रीबन 52% खणी रहियो आहे। त का बि पंजाब जी पॉलिटिकल गवर्नमेंट इहो कोन चाहींदी असांजो हिसो जेको इन लेवल ते घटिजी वञे। सिंध जो जेको आहे सो ॿियो नंबर सिंध खे नुक़सानु थींदो, जो उन जा 24 रुपया घटिदा सभा में। त इन करे सूबाई हुकूमतुनि जो इहो ऐं तंहिंखां पोइ इन फार्मूला खे 18 अमेंडमेंट प्रोटेक्शन ॾेई छॾी आहे। जेका वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहो फार्मूला तव्हांखे चेंज करिणो आहे त NFC कोन थी करे सघे, तव्हांखे पार्लियामेंट में वञिणो पवंदो। पोइ इन करे बजाए फार्मूला चेंज करण जे हे चवंदा त कुझु ख़र्च असां सूबनि जे ॻिचीअ में विझी छॾियूं त जीअं फेडरल गवर्नमेंट जो भार लही पए ऐं उहे जेके फेडरल सूबा हिन महिल ताईं इन ते स्टेट बीठा आहिनि, असां इहे ख़र्च कोन खणंदा। अच्छा, मिसाल जे तौर ते फज़लुल्लाह साहब, उहे कहिड़ा ख़र्च आहिनि जेके वफ़ाक़ चाहे थी पई त हाणे उहे सूबा बर्दाश्त कनि? हिकिड़ो त जेको आहे सो चवंदा त जेका असां डेट बर्डन जेको असां जेको कर्ज़ु आहे उहो असां सां शेयर कयो। अच्छा, कर्ज़ु वठे वफ़ाक़ भरनि सूबा? हा, वफ़ाक़ वठे थो पर कुझु सूबनि ते ख़र्च थिए थो जी, कुझु जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट ते घणे भाङे फेडरल गवर्नमेंट जा पंहिंजा इदारा आहिनि। सही, मिसाल तौर नेशनल हाईवे अथॉरिटी आहे, जी, जेकॾहिं उन कंहिं सूबे में 100 मील रोड ठाहिया त उहो चवंदो भई इन ते हेतिरो ख़र्चु आयो, कर्ज़ु आहे, जी, हिन में तव्हां ॾियो। हिन वक़्तु इहे कर्ज़ असां न ॾींदा आहियूं। सही, वापदा जा जेके कर्ज़ आहिनि, भले फ़ाइदो असांखे हुजे, सही, असां उहे कर्ज़ न ॾींदा आहियूं। असां रुॻो उहे कर्ज़ ॾींदा आहियूं जिन सां असां पाण सिग्नेटरी हूंदा आहियूं। ठीकु, मिसाल तौर कराची वाटर सप्लाई लाइ कोई एग्रीमेंट आहे वर्ल्ड बैंक सां, जी, उहो असां ॾींदासीं। पर फेडरल गवर्नमेंट जेके एजेंसीज़ कनि थियूं उहे चवंदा त जेके जंहिं सूबे जेकर फ़ाइदो वरितो आहे फेडरल कर्ज़ मां त उहे पैसा ॾियनि, अञा ताईं सूबा तयारु कोन थींदा। ॿियो ख़र्चो त डिफेंस जेको आहे, छाकाणि सॼे मुल्क जो डिफेंस आहे, इन में सूबा भाङे भाई वार थियनि, पोइ कंहिं बि रेशो में खणनि पर सूबा जेको हिसो खणनि। अच्छा, इन में बि जेके सूबा तयारु कोन था थियनि, जंहिंजो कॉन्स्टिट्यूशन में डिफेंस टोटली जेका आहे फेडरल गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फेडरल गवर्नमेंट खे करिणो आहे। बिल्कुलु, ऐं अनकॉन्स्टिट्यूशनल कमु त फेडरल गवर्नमेंट करे त सूबो इन करे इहे जेके 2 वॾा ख़र्च आहिनि, तंहिंखां पोइ कुझु नंढा ख़र्च हुया त ट्राइबल एरिया जेके आहियूं त उन में जेको सो तव्हां असांखे पैसा ॾियो। अच्छा, फाटा वारो मामलो इज़म थियो आहे, उन में वधि में वधि इहो एग्रीमेंट अराइवेट थी सघे थो त छाकाणि जो फाटा पार्ट ऑफ NWFP आहे जी, ऐं NWF यानी कि KP आहे, KP जी जेकर पॉपुलेशन 2% वधंदी जी, त जेको डिविजिबल पूल आहे जी, उनमें बजाए ख़ैबर पख्तूनख्वा जेको 14.62 थो खणे, उहो शायदि 15 या 16 खणंदो। उन में जेको आहे हर सूबे खे शेयर करिणो पवंदो। उहा इन में मूंखे कोई हर्ज नज़र नथो अचे। अच्छा, इहा जेकॾहिं उन जे करे सूबे में जेकॾहिं हलिया वञनि त इहो थोरो घणो सूबनि में नुक़सानु इहो बर्दाश्त करिणो पवंदो।
बाक़ी जेके ॿियूं जेके रिथूं अच्छा आहिनि एक्सेप्टेबल न आहे। पर कुरैशी साहब त अरिड़हीं तरमीम खां पोइ छाकाणि त सूबनि में जेके इदारा आहिनि वफ़ाक़ जा इदारा उहे मुंतक़िल थिया आहिनि सूबनि में, त सूबनि जा पंहिंजा ख़र्च नथा सम्झो त उहे अरिड़हीं तरमीम खां पोइ वधी विया आहिनि। इहो या त सूबनि जो इहो ई मुतालबो आहे त बाबा हीउ त जेको तव्हां असांखे हिसो ॾिनो सो अरिड़हीं तरमीम खां अॻु में ॾिनो हुआ। सही। अरिड़हीं तरमीम खां पोइ जॾहिं तव्हां असांजी जवाबदारियूं ट्रांसफर कयूं त तव्हां पंहिंजा ख़र्च घटायो, इहे डुप्लीकेट खाता बंदि कयो। छाकाणि फेडरल गवर्नमेंट जा खाता उन चोटी आहे, उनखे घटाए करे तक़रीबन 20 ते खणी वञिणो हो। अहिड़ियूं कमेटियूं बि वेठियूं, पोइ फेडरल गवर्नमेंट ब्यूरोक्रेसी संभाव अदर इहा ॻाल्हि कोन मञी ऐं हाणे 34 जे बदिरो 41 खाता करे विया आहिनि। माना ख़र्च घटाइण लाइ फेडरल गवर्नमेंट कंहिं बि सूरत में तयारु कोन्हे। सूबनि जो ऑब्वियसली सूबनि ते जवाबदारियूं वधियूं, उन जे करे पोइ हुननि जी इहा डिमांड आहे त इहा जेके तूं कंट्राडिक्ट पोज़ीशन बीठियूं आहिनि इन में को बि कंप्रोमाइज़ कंदे न। अच्छा कुरैशी साहब, असांखे ईअं नज़र थो अचे त ॿिनि सूबाई हुकूमत में त वफ़ाक़ी PTI जी हुकूमत आहे, पंजाब में बि KPK में बि, बलोचिस्तान में बि उन्हनि जी वटि उहा हुकूमत आहे जेका उन्हनि जा इतिहादी हुकूमत आहे, उहा सलाह मशवरो बि करे थी पई। सिंध वाहिद हुकूमत आहे जिते वफ़ाक़ी हुकूमत सां मुखालफ़त में आहे। तव्हां सम्झो पिया त वफ़ाक़ वटि PTI जी हुकूमत आहे, 3 सूबा आहिनि, पोइ ही मामला अटकनि छो पिया, 1.5 लाख जो शिकार छो आहिनि? छा सभु सूबा हिकु पेज ते आहिनि, वफ़ाक़ ॿिए पेज ते आहे? न तुरनि तो ॾिसो न, ज़ाहिरनि त का ख़बर कोन थी पए, छाकाणि अञा का वोटिंग कोन थी आहे, अञा के इशूज़ डिस्कस कोन थिया आहिनि। जेके बि डिस्कस थियनि था उन में मूंखे इहो नज़र अचे थो त फेडरल गवर्नमेंट जेका आहे वीक विकेट ते आहे। सूबा जेके आहिनि से कंप्रोमाइज़ करण जे मूड में कोन आहिनि। पोइ ज़ाहिर था चवनि के खुलो नथा चवनि, पर जनरली जेके बि डिस्कशन आयूं आहिनि हिन महिल ताईं ॿाहिरि, हिन में इहो थो लॻे त सूबा जेके आहिनि फेडरल गवर्नमेंट सां एग्रीमेंट में कोन आहिनि। नंबर 1। नंबर 2, छाकाणि जो NFC जो फ़ैसिलो जेको यूनानिमस थींदो आहे, हिन में मेजॉरिटी वोट कोन थींदो आहे, त इन करे ऑब्वियसली जेका सिंध अपोज़िशन में रही आहे, सिंध खे जेकर राज़ी न कयो वियो त पोइ इहो NFC अवार्ड वरी रुली वेंदो, जेको फेडरल गवर्नमेंट लाइ वधीक नुक़सानदायक आहे। छाकाणि IMF जो प्रेफर बि फेडरल गवर्नमेंट थी वियो आहे त तव्हां इन NFC अवार्ड में जान छॾायो, इन NFC अवार्ड में तव्हां जेको आहे तव्हांजी पूरत कोन थींदी। त पोइ हीउ जेको डेडलॉक बरक़रार आहे, अवां छा था सम्झो त कंहिंजी लचक सां इहो ख़तमु थींदो, वफ़ाक़ जी लचक सां ख़तमु थींदो या सूबनि खे लचक ॾेखारणी पवंदी? न, ॿिन्ही धुरनि खे ॾेखारणु घुरिजे। ॾिसो न, जिते फेडरल गवर्नमेंट जो जेको मिसाल त जीअं मूं तव्हांखे चयो त जेकॾहिं KP वारो हिसो आहे ऐं उन में जेका हुनजी पॉपुलेशन वधे थी त उहो जेको आहे सो उनखे सिंध सूबा भले उन में कंप्रोमाइज़ करे सघंदा। बाक़ी हाणे सूबा डिफेंस जो ख़र्चु ऐं डेट रिमेंट इहे न खणी सघंदा, छाकाणि सूबनि में एतिरी सख़्त आहे ई कोन। अच्छा कुरैशी साहब, आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे त वफ़ाक़ अहिड़ी हालतुनि में जॾहिं असां ॾिसूं था पिया त माशी हवाले सां मुल्क ॾिवालपनि जो शिकार आहे, कोविड जे पोइ त उहा ई माशियत जेका मैशियत जेका असांजी आहे उहा उनजा त लाह निकिरी विया आहिनि, GDP जेका आहे उहा 0 ते अची विया आहे। उनजे बावजूदि वफ़ाक़ पंहिंजा ख़र्च घटि छो न पियो करे? अहिड़ा इदारा बि उन रखिया आहिनि जिन्हनि जो हिन वक़्तु को कमु कोन्हे या उनजी का अफ़ादियत नथी रहे, खोड़ सारा अहिड़ा इदारा आहिनि, पोइ इहे सभु इदारा बरक़रार छो आहिनि? वफ़ाक़ हुकूमत में स्ट्रॉन्ग पॉलिटिकल लॉबीज़ जे अलावा ब्यूरोक्रेटिक लॉबीज़ आहिनि, जा वॾा ग्रुप्स आहिनि, स्ट्रॉन्ग ग्रुप्स आहिनि। छाकाणि जो जेकॾहिं तव्हां घटाईंदव, जेकॾहिं तव्हां खाता घटाए 20 कंदो त तव्हांजो घटि में घटि 20 सेक्रेटरियुनि जी पोज़ीशन्स निकिरी वेंदी ऐं 30-40 जॉइंट सेक्रेटरी एडिशनल सेक्रेटरी निकिरी वेंदा, जंहिंमें मोर देन 60% पंजाब खे बिलोंग कनि था पिया। हिन मुल्क में का बि इहा ॻाल्हि कोन थींदी आहे जंहिंमें पंजाब खे नुक़सानु थिए। अच्छा, मां 40 साल पंहिंजे अच्छा कुरैशी साहब, मुख़्तसरन ॿुधाइजो त अव्हांखे छा थो लॻे त 10हों मालियाती अवार्ड पास थी वेंदो, मंज़ूर थींदो, या अव्हांखे बि नाए मालियाती अवार्ड या ॿियनि मालियाती अवार्ड जीअं हीअ बि हाणे तव्हांखे जेको आहे उहो मुलतवी थींदे नज़र पियो अचे? मूं 2 साल अॻु बि चयो त इहो अवार्ड प्रैक्टिकल कोन थींदो जंहिं नमूने फेडरल गवर्नमेंट चाहे थी। ऐं सूबा जेका पोज़ीशन वचियूं बीठा आहिनि, ख़ुसूसन सिंध जी पोज़ीशन तमामु स्ट्रांग आहे ऐं सिंध हैज़ अ गुड केस। इन जे करे पोइ वधि में वधि नुक़सानु इहो थो थिए जो असांखे फेडरल गवर्नमेंट जे नालाइकीअ जे करे असांखे नुक़सानु थो पए जो गुज़िरे 3 सालनि कोठी असांखे NFC जा पैसा न पिया मिलनि। बिल्कुलु सिंध हाणे बि कोन मिलिया आहिनि। इहा ॻाल्हि जेका मुराद अली शाह पंहिंजी रेज़ कई आहे, मुराद अली शाह 9 पॉइंट इहो बि रेज़ कयो त भई तव्हां एक्साइज़ ड्यूटी जे बदिरो लेवी त पेट्रोलियम ते वधायो, लेवी जेका पेट्रोलियम ते आहे पूल में नथी अचे पई,
ठीकु ऐं आहे। जेकर एक्साइज ड्यूटी वधाईंदो त असांखे 4 पैसा वधीक मिलंदा। वॾी वॾी सिंध वॾी पंहिंजो केस सही नमूने सिंध खिची पंहिंजो रही केस सही नमूने पियो लड़े। वॾी वॾी महिरबानी फज़ुल्ला कुरैशी साहिब असांखे वक़्तु ॾियणी। नाज़रीन हिते वठूं था नंढी साई, साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। बाइडन इंतिज़ामिया ईरान खे जौहरी मुआहिदे में शामिलु करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन खां अॻु में 2018 में ट्रंप इंतिज़ामिया इहो फ़ैसिलो कयो हो त ईरान सां जेको जौहरी मुआहिदो उहो ख़तमु कयो वञे। हाणे बाइडन इंतिज़ामिया उनखे हिकु दफ़ो ॿीहर उनजो रिविज़िट करण जो फ़ैसिलो कयो आहे। प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं त अगरि ईरान सां अमेरिका जी कुर्बत वधे थी पई ऐं ख़ासि करे जौहरी मुआहिदे में ॿीहर ईरान खे शामिलु कयो पियो वञे त पोइ पूरी दुनिया ते ख़ासि करे हिन ख़िते ते कहिड़ा असर पवंदा। ऐं गॾोगॾु अॼु नेटो जे सेक्रेटरी ऐलान कयो आहे त जेसिताईं अफ़गानिस्तान जूं हालतूं साज़गार नथियूं थियनि तेसिताईं फ़ौजियुनि जो इनखला उतां न थींदो। अमेरिका इहो ऐलान कयो हो त मई 2021 में जेको आहे उतां अमेरिका जूं फ़ौजूं जेके आहिनि उहे उतां इनखला कंदियूं, अफ़गानिस्तान छॾींदियूं। बल्कि नेटो सप्लाई अॼु हुनजी मुखालफ़त में बयानु ॾिनो आहे। हिननि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे GR बलोच साहब, पाण अॻूणा सफ़ीर आहिनि ऐं आलमी सियासत ते ख़ासि करे अफ़गानिस्तान ऐं ईरान जे मामले ते संदन गहरी नज़र अथनि। GR बलोच साहब प्रोग्राम में भलीकार। कीअं था ॾिसो बाइडन इंतिज़ामिया जा उहे फ़ैसिला जेके ट्रंप इंतिज़ामिया रद्द कया, ख़तमु कया, हाणे बाइडन इंतिज़ामिया उन्हनि खे ॿीहर रिविज़िट पई करे पई ऐं ईरान सां उहो कुर्बत वधाईंदे असांखे नज़र अचे पई। जी थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तवक़ा कई पई वई त बाइडन जे अचणु प्रेसिडेंट बाइडन जे अचण खां पोइ जेके पॉलिसीज़ हुयूं प्रेसिडेंट ट्रंप जूं उहे दुबारा उन्हनि जी रिव्यू थींदो ऐं रिवाइज़ थींदियूं ऐं शायदि हू वापसि दुबारा उन्ही तरतीब सां हलिया वञनि जिते ओबामा छॾियो हुयो। अच्छा। तो हिकु लिहाज़ ॾिठो वञे त प्रेसिडेंट बाइडन जी पॉलिसीज़ हाणे थींदियूं एक्सटेंशन ऑफ प्रेसिडेंट ओबामा जी पॉलिसी। हिकिड़ो विच में गैप इहो हो जेको ट्रंप जे अचण खां पोइ जंहिंजो पंहिंजी हिकिड़ी पर्सपेक्टिव हो आलमी रिलेशनशिप मुतालिक़, आइसोलेशन जी ॻाल्हि हुई, अमेरिका फर्स्ट जी ॻाल्हि हुई ऐं हुन में हुननि जो जेको डोमेस्टिक एजेंडा हो उन सां हुननि जो लिंक हुयो जेका फॉरेन पॉलिसी। त हाणे ही जेको पॉलिसी बाइडन जी आहे सा यकीनन वरी दुबारा रीसेट थींदी जिते ओबामा छॾियो हुयो हुनखे। त उन ॿिन्ही फ्रंट्स ते दैट इज़ ईरान सां बि इंगेजमेंट छाकाणि जो प्रेसिडेंट ओबामा कई ही जंहिंमें हिकिड़ी डेमोक्रेटिक पार्टी जी लीडरशिप ऐं थिंक टैंक्स हुन में शामिल हुआ। लिहाज़ा ईअं लॻे थो वरी दुबारा उन तरतीब सां अमेरिका हलंदो ऐं हुन में इहो ॾाढो पहिरीं जेका स्टेटमेंट आई आहे हुनजी सेक्रेटरी ऑफ स्टेट जी त असां तमामु जेके मल्टीलेटरल इदारा आहिनि या मल्टीलेटरल एग्रीमेंट्स आहिनि उन्हनि खे असां रिवाइज़ कंदासीं जंहिंमें ईरान बि शामिल आहे, साॻी तरह सां जेको पेरिस अकॉर्ड हो उहो बि शामिल आहे। त मुंहिंजे ख़्याल ही कंटिन्यूएशन ऐं इम्प्लीमेंटेशन आहे उन पॉलिसी जी जंहिंजो ऐलान प्रेसिडेंट बाइडन पंहिंजी इलेक्शन खां पहिरियां कयो हुयो ऐं इहा ई तवक़ा त उहो कंदो। अच्छा, पर GR बलोच साहब असां ॾिसूं था पिया जॾहिं बि डेमोक्रेट्स अचनि था पिया त उन्हनि जा ईरान सां तालुकात जेके आहिनि उहे कुर्बत वारा थियनि था पिया, उहे वेझड़ा अचनि था पिया। रिपब्लिकन जॾहिं बि आया आहिनि त उहे ईरान सां हमेशह उन्हनि छिकताण कई आहे ऐं हींअर जॾहिं इहे मामला त हाणे हिकु दफ़ो ॿीहर कुर्बतूं वधंदियूं ईरान ऐं अमेरिका जे विच में जेको न्यूक्लियर मुआहिदो थियो उहो हाणे अगरि रिव्यू पियो थिए या हुन में रिविज़िट पियो थिए या ॿीहर ईरान शामिलु पियो थिए त पोइ इसराइल इन हवाले सां कहिड़ो मौक़िफ़ रखंदी? इसराइल छाकाणि त असुल त इसराइल ऐं ईरान जे विच में आहे ऐं इसराइल कंहिं बि सूरत में नथो चाहे त ईरान जा अमेरिका सां तालुकात बहितर थियनि। को शक न आहे त हिन में सॼी की जेको आहे सो इज़राइल जो ऐं इज़राइली लॉबी जेका आहे अमेरिका में जेका कंट्रोल करे थी थिंक टैंक्स के, डिसीजन मेकिंग प्रोसेस के ऐं तमामु वॾो असरु रखे थी लीडरशिप्स ते। हुन जा जेके असर आहिनि से डेमोक्रेट्स ते बि आहिनि त जेके कंज़र्वेटिव आहिनि उन्हनि ते बि आहे जेके लीडरशिप आहे। हा, अंदाज़ तब्दील थिए थो ऐं उन में तब्दीली अचे थी त कंटेंट उहो रहे थो, सब्सटेंस उहो रहे थो, पर मुख़्तलिफ़ तरीक़े सां उहो हलिजे थो। लेकिन इहे चवण जे बावजूद बि डेमोक्रेट कम अज़ कम इन पब्लिक इहो कोशिशि कंदा आहिनि त हू इहो ॿुधाइनि त असांजी हिकिड़ी अमेरिका जी हिकिड़ी पॉलिसी जेका सा इंडिपेंडेंट आहे। ठीकु आहे, इज़राइल खे हिकिड़ो स्पेशल स्टेटस आहे अमेरिका जी फॉरेन पॉलिसी में ऐं हुनजी कमिटमेंट टू दी सिक्योरिटी ऑफ इज़राइल उहो बार बार जेके आहिनि से चवंदा आहिनि। इनफैक्ट अॼु ई शायदि हुननि जी ॻाल्हि थी आहे जो बाइडन जी नेतन्याहू सां इंतज़ार पे कयो ॻाल्हि ॿोल्हि ते, त उन्हनि वरी बि रीइटरेट कयो आहे त अमेरिका पूरी तरह सां उनखे सपोर्ट करे थो। लेकिन हिन में यकीनन इन खां पहिरियां ट्रंप जी जेका पॉलिसी हुई तमामु घणी हिकिड़ी शिदत पसंदि न हुई, मिलिटरिस्ट हुई ऐं कंहिं हद ताईं त इन हद ताईं बि
ख़तरा पे थिया शायदि अमेरिका ईरान ते हमिलो करे ऐं जी। इज़राइल जो एजेंडा रहियो आहे त कंहिं तरह सां ईरान खे सबड्यू कयो वञे, उनजी स्पेशली जेका न्यूक्लियर कैपेसिटी आहे, न्यूक्लियर जेको प्रोग्राम आहे उनखे कंहिं तरह सां तबाह कयो वञे। इराक जो हुन कयो, इराक खां पोइ इहो हर वक़्तु ख़तरो रहे थो कंहिं वक़्तु बि इज़राइल जेको आहे सो ईरान ते हमिलो करे सघे थो, लेकिन छाकाणि जो ईरान जी जेका कैपेसिटी आहे टू रिस्पॉन्ड ऑल ओवर द वर्ल्ड ऐं स्पेशली अगेंस्ट इज़राइल, उनजे करे अञा ताईं इहो क़दम न खयो वियो आहे त उन्हनि वरी ॿिए तरतीब सां सख़्तु पॉलिसियूं जेके आहिनि से अमेरिका तरफ़ां थियूं। त हाणे ईअं लॻे थो शायदि इहो जी जी वरी जी दोबारा बहितरी तरफ़ वञनि हालात। जी जी। अच्छा, पर बलोच साहब, असां को वॾे माज़ी में नथा वञूं। असां ट्रंप जे सालनि ते गुज़िरियल 2 साल थिया आहिनि, हुन ते अगरि नज़र विझूं त अमेरिका ऐं ईरान जा तालुकात ॾाढा ख़राब थिया, हिक ॿिए ते हमिलो बि थिया। ईरान जो जेको साइंसदान हो उहो बि हाणे ताज़ो ई क़तलु थियो आहे, उनजो बि इल्ज़ाम उन्हनि इसराइल ते मड़ियो आहे। उनखां पोइ वरी जेको अटैक थियो इराक में अमेरिका जे अॾे ते, मां सम्झो पिया त हिन मुआदे सां, बाइडन जे हिन फ़ैसिले सां, उहे के मामला हुया आहिनि उहे बि थधा थींदा, उहा छिकताण बि घटि थींदी? मुंहिंजे ख़्याल आहे ओवरऑल बाइडन जी जेका पॉलिसी इहा आहे त छिकताण जी जेका आलमी सतह ते जेको छिकताण जो जेको को माहौल ठाहियो हुयो ट्रंप, उनखे कंहिं तरह सां बहितर कयो वञे। हुन जेके हुन जा एलाइज़ हुआ अमेरिका जा, उन्हनि खे इंटिमिडेट कयो, उनखे नाराज़ कयो, उन्हनि खां पैसा वठण जी कोशिशि कई त तव्हांजा जेके ट्रुप्स आहिनि तव्हां वटि जर्मनी में, जापान में, साउथ कोरिया में, त असांखे पैसा ॾिना वञनि, या इवन सऊदी अरब ऐं यूएई इन्हनि खे बि चयो वियो त तव्हां पंहिंजी सिक्योरिटी पैसा असांखे ॾियो। त हू हुनजो हिकिड़ो अंदाज़ मुख़्तलिफ़ हो। हाणे हिननि जो जेको आहे सो हिकिड़ो एंगेजमेंट जो जेको आहे सा पॉलिसी आहे जो बाइडन जी जेका डेमोक्रेट जो हिकिड़ो ख़ासि अंदाज़ रहियो आहे त हू दुनिया सां, पंहिंजे एलाइज़ सां ऐं ॿियनि जेके वेस्टर्न कंट्रीज़ आहिनि उन्हनि सां मिली गॾिजी कमु कंदा आहिनि। कमु तक़रीबन उहो ई थी वेंदा आहिनि। ॾिसो वञे त ॾिसो वञे त उहो बि डेमोक्रेट्स जे ज़माने में आयो, लीबिया ते बि ईअं थियो, ओबामा जे ज़माने लिबिया में बि ईअं थियो, लेकिन उन्हनि जो अंदाज़ जेको कंडक्ट करण जो फॉरेन पॉलिसी जो उनजो अंदाज़ थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। उहा सख़्तु माना इस्तेमालु। जी जी। अच्छा बलोच साहब, हाणे अचूं पिया अफ़गानिस्तान वारे मामले ते। त अफ़गानिस्तान में अॼु नेटो सेक्रेटरी इहो ऐलान कयो आहे त जेसि ताईं अफ़गानिस्तान जा हालात साज़गार नथा थियनि तेसि ताईं फ़ौज जो इनखला न थींदो। अमेरिका इंतिज़ामिया फ़ैसिलो कयो त मई 2021 में हुतां जेको फ़ौज ॿाहिरि कढंदासूं। हाणे नेटो जो सेक्रेटरी जो जेको ऐलान थियो आहे उहो बिल्कुलु उनजे बरक्स आहे। कीअं था ॾिसो त छा नेटो चाहे थी पई त अफ़गानिस्तान में जंग बरक़रार रहे, या अफ़गानिस्तान में फ़ौज जी जेका प्रैक्टिस आहे उहा जीअं जो तीअं रहे, ऐं अमेरिका नेटो हिकिड़े पेज ते कोन्हनि? जी बिल्कुलु, अफ़गानिस्तान जेको आहे सो शायदि तमामु वॾी तब्दीली ॾिसे। अच्छा। तमामु घणो ख़तरो इहो आहे त जेका एग्रीमेंट थियण वारो हुयो तालिबान ऐं यूएसए में, उहो जेकॾहिं मुकमिल तरह सां कैंसिल न थींदो तक़रीबन उहो डिले थी सघे थो पियो। अच्छा। ऐं या त पोइ तालिबान खे पंहिंजी पॉलिसी तब्दील करणी पवंदी, जेको हींअर जेका उन्हनि जी पॉलिसी हुई त टॉक फाइट ॻाल्हियूं ऐं गॾु गॾु विढ़ंदा बि रहियो। ऐं इन्हनि हिकिड़ो बि अहिड़ो को हफ़्तो कोन खाली रहियो आहे जंहिंमें उन्हनि अफ़गानिस्तान जी गवर्नमेंट ते हमिलो न कयो हुजे। नंबर 1। नंबर 2, जेको कंसेंसस आहे इंटरनेशनल बि ऐं पाकिस्तान बि इहो चयो हो अमेरिका खे त एतिरो जल्दी ऐं तुर्त जेको आहे सो विड्रॉल ख़तरनाक थींदो, छाकाणि जो हिकिड़ो असांखे ख़बर आहे त अफ़गानिस्तान में का स्टेट नाले जी का शइ कान्हे का। ऐं ॿियो जेको सिस्टम बि अञा गवर्नमेंट जो गवर्नेंस जो या आर्मी जे सिक्योरिटी जो न ठहियो आहे जो उहो रिप्लेस करे सघे नेटो खे या अमेरिकन फोर्सिस खे। त उन में हिकिड़ी आहे ख़तरो त वरी सिविल वॉर जेका सां शुरू थी सघे थी। त लॻे ईअं थो त जेको नेटो सेक्रेटरी जनरल जो जेको स्टेटमेंट आहे सो इट्स वेरी सब्सटैंशियल डेवलपमेंट। त नेटो ऐं ज़ाहिर आहे उनखे आशीर्वाद हूंदो अमेरिका जो त अहिड़ी स्टेटमेंट ॾियण खां पहिरियां। त हाणे इहो हिकिड़ो जवाज़ बि पैदा थी वेंदो अमेरिका खे पंहिंजे उन ई कमिटमेंट खां ॿाहिरि निकिरण में, त जेका ट्रंप कई हुई त असां विड्रॉ कंदासीं मई में। त हाणे छाकाणि जो चवंदा भई असांखे बिल्ड करिणो आहे कंसेंसस, नेटो नथी वञे त हू हिकिड़ो जवाज़ थींदो। ऐं पोइ जेकॾहिं ॻाल्हियूं हलनि थियूं अमेरिका जूं ऐं तालिबान जूं त उहे वरी नयूं कंडीशन ॾेई सघनि थियूं। इनफैक्ट असांखे इहा ॻाल्हि विसारणु न घुरिजे त उन्हनि चयो आहे जो बाइडन इलेक्शन खां फौरन बाद इन खां पहिरियां बि त असां ज़रूरु रिव्यू कंदासीं तालिबान ऐं यूएस जे एग्रीमेंट खे। त मूंखे ईअं लॻे थो त जेकॾहिं आउटराइटली नयो न वाइदो त लेकिन उन में के कंडीशन्स ज़रूरु रखंदा
त इन खां पहिरियां मिसाल जे तौर ते अवां छा था सम्झो त उहे कंडीशन्स कहिड़ियूं हूंदियूं, इम्कानी कंडीशन्स कहिड़ियूं हूंदियूं, हिन वक़्तु जेको मुआदे में शर्त हुया उन मां कहिड़ा कंडीशन्स ॿिया शामिलु कयूं? उहो उन में जेको इम्पोर्टेंट आहे उहो आहे हमला न करणु। जी, त अफ़गानी गवर्नमेंट ते अफ़गान हुकूमत ते बिल्कुलु जी जी ऐं नेटो जे या अमेरिकन फोर्सिस ते कतई हमला बंदि जेसिताईं न थींदा तेसिताईं शायदि जो बाइडन कम अज़ कम बार्गेन इन ॻाल्हि ते कंदो त बदिला हमला बंदि कयो त असां ॻाल्हियूं ॿुधायूं था। ठीकु आहे। जी 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 बलोच साहब जी, मां इहो बि अर्ज़ु कयो त हाणे हिन में ट्रम्प जो जेको हुयो अफ़गानिस्तान जी पॉलिसी उनखे हिकिड़ो डोमेस्टिक बि हिकिड़ो डायमेंशन हो, उहो इहो त उनजी कमिटमेंट सही अच्छा बलोच साहब हाणे इहो ॿुधाइजो त जेकॾहिं अगरि अफ़गानिस्तान मां अमेरिका फ़ौज नथी वञे ऐं नेटो बि उते थी रहे, अफ़गानिस्तान जी फ़ौज बि उते थी रहे, यूरोप जी ॿियूं फ़ौजूं बि उते थी रहनि, त पोइ असांजे खिते ते असर कहिड़ा थींदा? ऐं जेकॾहिं अगरि मुआदे में डिले पियो थिए त पोइ पाकिस्तान जी स्ट्रेटजी कहिड़ी हुजणु घुरिजे? छाकाणि त पाकिस्तान जो त इहो पूरो ज़ोर रहियो आहे त इहो मुआदो थिए, पाकिस्तान त इन ॿिन्हिनि खे हिकु टेबल ते बि आंदो आहे, पोइ असांजी स्ट्रेटजी कहिड़ी हुजणु घुरिजे? यकीनन इन में जेकॾहिं अमेरिका ऐं तालिबान जे विच में वरी को गैप अचे थो ॻाल्हि ॿोल करण में, उहो जेको असांजो लिवरेज हो या जेको असां इन्वेस्टमेंट कई हुई, डिप्लोमेटिक इन्वेस्टमेंट कई हुई इफ यू विल, इन ॿिन्ही धुरनि खे अॻियां आणण में उहा हिकु लिहाज़ सां कंप्रोमाइज़ थी वेंदी। ऐं पाकिस्तान इहो त हर माण्हू चाहे थो त जेसिताईं कि फॉरेन ट्रुप्स अफ़गानिस्तान में रहंदा तेसिताईं अमन न ईंदो, उन ते को बि ॿी राय कान्हे का, कोई शक न आहे हिन में। लेकिन एट द सेम टाइम टाइमिंग जे हवाले सां पाकिस्तान खे बि कंसर्न्स हुआ। इनफैक्ट तव्हांखे शायदि यादि हूंदो असांजे फॉरेन मिनिस्टर साहब पाण चयो त एतिरो जल्दी विड्रॉ न करणु घुरिजे अफ़गानिस्तान मां, छाकाणि जो पोइ उन्हनि जा असरात पाकिस्तान ते थी सघनि था। छाकाणि त जेकॾहिं वरी पाकिस्तान में थिए थी त वरी उतां रिफ्यूजी अची सघनि था, वरी उतां टेररिज़म जेको आहे सो पाकिस्तान न अची सघे थो। छाकाणि जो असां ॾिठो आहे त असांजी इंटरनल जेका आहे सिक्योरिटी उनजो डायरेक्टली जेको आहे सो तालुक़ु आहे अफ़गानिस्तान जी इंटरनल सिक्योरिटी सां ऐं उनजे जेको सॼो डायनामिक्स आहे उन सां। त लिहाज़ा पाकिस्तान जेतिरो मुंहिंजे ख़्याल अफ़गानिस्तान खां बि शायदि असां वधीक जे बराबरि जेकॾहिं को ॾिठो वञे त अमन जे हवाले सां या जंग जे हवाले सां या स्टेबिलिटी जे हवाले सां जेकॾहिं कंहिंजो को स्टेक आहे त उहो पाकिस्तान जो आहे। छाकाणि जो असांजी सिक्योरिटी पहिरियां बि तमामु घणी वरी असां कॉस्ट ॾिनी आहे एज़ अ कंट्री, 70,000 माण्हुनि खां वधीक। बिल्कुलु सही बिल्कुलु सही बिल्कुलु सही। अच्छा जी बलोच साहब, अवां नथा सम्झो त जेसि ताईं अफ़गानिस्तान जी हुकूमत ख़ुदि हिकु पेज ते नथी अचे, हुतां जेको अब्दुल्ला आहे या उहो प्रेसिडेंट अशरफ गनी आहे, उहे अगरि हिकिड़े पेज ते नथा अचनि, इन्हनि जा मामलात जेसि ताईं सिधा नथा थियनि तेसि ताईं अफ़गानिस्तान में को टाक वारो अमल आहे, को पीस वारो अमल आहे, उहो बि मुंतशिर रहंदो ऐं ख़ुदि अफ़गानिस्तान ऐं अमेरिका जे विच में के ॻाल्हियूं थींदियूं उहे बि डिले जो शिकार रहंदियूं। नहीं, मुझे ख्याल है इहो अब्दुल्ला ऐं अशरफ गनी त हाणे जहिड़ो कर हिकिड़ी हुकूमत जो हिसो बणिजी विया आहिनि। उहे त हिकु लिहाज़ सां प्रो अमेरिकन आहिनि, अमेरिका जी शीट वारो उन्हनि खे आहे त ॿई उहे आहिनि। उहे पार्टियूं आहिनि, उहे स्टेक होल्डर आहिनि जंहिंमें ख़ासि तालिबान, जिन वटि तक़रीबन 45 खां 50% जेको जोग्राफिकल एरिया आहे अफ़गानिस्तान जो जिन ते उन्हनि जो कंट्रोल आहे, उहे अंडर अम्ब्रेला न आहिनि। उन खां अलावा तालिबान खां अलावा बि काफ़ी सारा ॿियूं धुरियूं आहिनि इन जे अंदरि अफ़गानिस्तान में जिन खे इन्हनि खे सभिनी खे पाण वटि आणणो आहे। ऐं अफ़गानिस्तान जी अमन जो जेको वॾो जुज़ आहे उहो आहे इंट्रा अफ़गान डायलॉग। उहो कंपोनेंट हिकु लिहाज़ सां पाकिस्तान उन में वॾो रोल अदा करे पियो थो। वॾी महिरबानी जी आर बलोच साहब, जेका मां ॻाल्हि कई त को इंट्रा अफ़गान डायलॉग आहे, उन में पाकिस्तान पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो ऐं उते उतां जा स्टेक होल्डर आहिनि उन्हनि खे बि ईअं ई विहारे सघे थो जीअं हुन अफ़गानिस्तान में तालिबान ऐं अमेरिका सां विहारियो। हिकिड़ी ॻाल्हि त क्लियर आहे, जेसि ताईं अमेरिका अफ़गानिस्तान में बरक़रार आहे, ॿिया मुल्क बरक़रार आहिनि, उते ताईं अमन जी त ॻाल्हि नथी थी सघे। ऐं अगरि अफ़गानिस्तान में जी धरती ते अमन न ईंदो त यकीनन पोइ हिन खिते ते अमन न हूंदो ऐं पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान बि मुतासिर हूंदो ऐं हुन जा के आस पास या ॿिया मुल्क हूंदा उहे बि मुतासिर हूंदा। हाणे ॾिसणो इहो आहे त आलमी क़ुवतूं हुन हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थियूं कनि। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।